मातली में असां रिपोर्ट शेयर कंदा हलूं। चेयरमैन म्यूनसिपल कमेटी मातली हाजी रिज़वान अहमद कायम खानी की ख़ास हिदायतन तहत म्यूनसिपल जो सैनिटरी अमलो रोज़ानी की बुनियाद ते शहर के हर इलाके में सफ़ाई सुथराई जा कम जारी रखे रहियो है। अमलो सुबह सवेर का शाम देर ताईं रोडन, बाज़ारन, मोहल्लन और नालन की सफ़ाई में मसरूफ़ रहे तो जी शहर में सफ़ाई सुथराई जो बेहतर और सेहतमंद माहौल बरकरार रहे। सफ़ाई वाले अमले की तइदाद में घटताई बावजूद जॾहिं त 7-8 साल अॻु सुपरनि जो अंग 150 खां मथे हो, पर हाणे घटि आहे छो त कुझु स्टूडेंट फौत थी विया, कुझु स्टूडेंट रिटायर थी विया। म्यूनसिपल कमेटी पंहिंजो कमु तसलसल सां जारी रखे थी। आबादी में इज़ाफ़े सबब ज़िम्मेवारियूं वधण जे बावजूद चेयरमैन हाजी रिज़वान अहमद कायम खानी शहर की खूबसूरती ऐं सफ़ाई के पहिरीं तरजीह ॾेई रहिया आहिनि ऐं अमले जी रोज़ानी निगरानी पिणु जारी आहे। चेयरमैन जो चवणु आहे त शहरियुनि खे साफ़ ऐं सेहतमंद माहौल फ़राहम करणु असांजो फ़र्ज़ु आहे, जॾहिं त अवाम खे अपील आहे त सफ़ाई जे अमल में मुकमल ताउन कनि ऐं किचिरो सिर्फ़ मुक़ररु हंधनि ते ई उछलीनि, छो त साफ़ मातली ई सभिनी जी सुञाणप आहे। सफ़ाई सां लाॻापियल कंहिं बि क़िस्म जी शिकायत या तजवीज़ लाइ शहरियुनि खे गुज़ारिश आहे त हू म्यूनसिपल कमेटी मातली जे हेठिन नंबरनि ते राब्तो कनि त जीअं फ़ौरी कार्रवाई करे सघिजे। साबिर अली, चीफ सैनिटरी इंस्पेक्टर, 0300 33 11 502। प्रेम नोनी, हेड जमानदार, 0300 34 32 508।